27 जी रात जी फज़ीलत। रजब में एक रात आहे जो उनमें नेक अमल करण वारे जे लाइ 100 सालनि जी नेकिन जो सवाब आहे। ऐं उहा रजब जी 27 रात आहे जेको उनमें 12 रकातूं पढ़े। हर रकात में सूरह फातिहा ऐं का बि हिकु सूरत ऐं हर 2 रकातुनि ते तहियात पढ़े ऐं 12 रकातूं पूरियूं थियण ते सलाम वराए। उन खां पोइ 100 भेरा ही पढ़े सुबहान अल्लाहि वल्हम्दुलिल्लाहि वला इलाहा इल्लल्लाह वल्लाहु अकबर। ऐं पोइ इस्तगफार 100 भेरा, दुरूद शरीफ 100 भेरा पढ़े ऐं पंहिंजे दुनिया ऐं आख़िरत मां जंहिं शइ जी चाहे दुआ घुरे ऐं सुबुह जो रोज़ो रखे त अल्लाह ताला उन जूं सभु दुआऊं क़बूल फ़रमाईंदो सवाइ उन दुआ जे जेका गुनाह जे लाइ हुजे। आला हज़रत रहमतुल्लाह ताला अलैह इरशाद फ़रमाइनि था त हज़रत सैयदना अनस रज़ी अल्लाह ताला अन्हु खां रिवायत आहे